परगुणे एमपीए सरदार रहीम बख्श खान बोज़दार सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मौजूदगीअ में पीपीए में शमूलियत अख्तियार करे वरिती आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह निसार खोड़े ऐं सरदार मोहम्मद बख्श खान महर खे साण करे गॾी चाकर पहुतो, जिते सरदार रहीम बख्श खान बोज़दार पीपीए में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौके ते सैयद मुराद अली शाह ऐं निसार खोड़ो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रहीम बख्श खान बोज़दार चयो त असांजा पीपीए सां पुराणा वास्ता आहिनि ऐं घणा वेझा रहिया आहियूं। हुन चयो त कुझु टाइम परे रहण खां पोइ हाणे पंहिंजी बिरादरी समेत पीपीए में शमूलियत जो ऐलान करियां थो। उन मौके ते सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त पुराणो साथी ऐं झूनो सियासतदान असां सां ॿीहर गॾु थियो आहे, जंहिं ते सदस्य थोराइता आहियूं। वॾे वज़ीर जो वधीक चवणु हो त सॼो साल असां ऐं तव्हां लाइ इम्तिहान जो साल रहियो आहे, छो त कॾहिं माकड़ जो हमलो, कॾहिं कोरोना जो हमलो ऐं हाणे बरसातुनि सिंध ॿोड़े छॾी आहे। वॾे वज़ीर जो वधीक चवणु हो त जल्द घोटकी ज़िले में अवाम लाइ तरक़ियाती कमनि जो वॾो पैकेज ॾिनो वेंदो ऐं रहियल तरक़ियाती कम पिणु पूरा कराया वेंदा। होॾां वॾो वज़ीर ॻोठ साहिब खान लुंड पहुतो, जिते सरदार फयाज़ अहमद खान लुंड ऐं सरदार बाबर खान लुंड सां संदन भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk